घोटकी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में अल ख़िदमत फाउंडेशन ज़िले घोटकी पारां नेशनल लेबर फेडरेशन ज़िले घोटकी जे 104 खानदाननि में खुश्क राशन बूट मच्छरदानियूं विरायूं वयूं आहिनि। इन सिलसिले में बरसात मुतासिरनि में इमदादी सामान विराइण लाइ तक़रीब कोठाई वई, जंहिंजो ख़ासि महिमान ज़िले कोऑर्डिनेटर अल ख़िदमत डिज़ास्टर मैनेजमेंट तश्कील अहमद सिद्दीकी, नेशनल लेबर फेडरेशन जा अॻवान मोहम्मद उमर शर शहजादो पणियार, शबीर अहमद भट्टी जनरल सेक्रेटरी नेशनल लेबर फेडरेशन ज़िले घोटकी सिकंदर अली, काशिफ इकबाल सिद्दीकी हुआ। इन मौके ते 104 खानदाननि में राशन बूट ऐं मच्छरदानियूं विरायूं वयूं। तक़रीब खे ख़िताब कंदे अल ख़िदमत जे डिज़ास्टर मैनेजमेंट जे ज़िले कोऑर्डिनेटर तश्कील अहमद सिद्दीकी चयो त अल ख़िदमत फाउंडेशन ज़िले घोटकी गुज़िरियल 2 महीने खां बरसात मुतासिर खानदान जी हर मुमकिन मदद करे रही है। अल ख़िदमत फाउंडेशन पारां बरसात जे हज़ारें मुतासिर खानदाननि में लखें रुपए जो खुश्क राशन तैयार कयल खाधो, खीमा, पीअण जो पाणी ऐं ॿियूं ज़रूरी सामान विरायो आहे। मुतासिरनि जी मुकमल बहाली ताईं इमदादी कम जारी रहंदो। इन चयो त ॾुखायल इंसान जी ख़िदमत लाइ मुख़ैर हज़रात असांजो साथ ॾियनि, असां संदुसि अमानत ईमानदारी सां हक़ीक़ी मुतासिरनि ताईं ख़र्च कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।